क्यों न हो मुमताज इस्लाम दुनिया भर के दीनों में, क्यों न हो मुमताज इस्लाम दुनिया भर के दीनों में। वहाँ मजहब किताबों में, यहाँ कुरान सीनों में। काबिल सद एहतराम मुझा मस्जिद दोस्तों बुजुर्गों भाइरों, अज 20 नवंबर सन 2025 खमीस वारे दिहाड़ी थी गोठ मुराद घोटो लग घोट की मदरसे मां फारिग शुदा हुफाज़े कराम जी दिस्तार फजीलत मर्द मुजाहिद बुजुर्ग सिफत इंसान हाफिज साहब मोहम्मद कासिम साहब, अल्लाह ताला उनका कम वरतो आहे। ये अल्लाह जी मेहरबानी आहे। जै घर जे मथा रब राज़ी थींदो आहे उन घर मां एड़ा गुलाब जा गुल कढंदो। सुभान अल्लाह हो रहा छो काफ़ी हो तक बाद में मां आयो आहियां। मोहम्मद कासिम नाराज़ भी आहे मुते त तूं असांखे ब दफ़ा न आयो आहे। इन जे करे मां जो 11 बजे 11:30 12 पहुची पाण विहारे विहारे 4 बजे 4:15 बजे टाइम ॾिनो अथनि 4:30 बजे नमाज़ माना 15 मिनट वायस कया न। जलसे जी भी पिछाड़ी आ, ॾींहं जी भी पिछाड़ी आ, त लाउड सगोरे जी भी पिछाड़ी आ। सुभान अल्लाह ॾाढा ध्यान चओ न, लाउड भी कोन थो। दुआ कयो तो अल्लाह ताला ताज़ा सभिनी जी पछाड़ी चंगी करे। ॾाढा थकिजी पिया उतां बि रोज़ आमीन चई 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 चई, छो त इंसान जे कामयाबीअ जो दारो मदार पिछाड़ी दे। हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि सॼी ज़िंदगी गुनाह करे 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 कुफ्र जी जिंदगी गुजारे, आखिर में उन जो मौत वरी रब कलमे थी कंदो। हिकिड़ा वरी अहिड़ा माण्हू आहिनि जे सॼी ज़िंदगी नमाज़ूं पढ़ी 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 वरी मौत कुफ्र ते थी। तंहिंजे करे बुजुर्ग असांखे सेखारींदा, अल्लाह वारा असांखे सेखारींदा। दरगाह हाले जी शरीफ, अमरोड शरीफ, बेर शरीफ इहो असांखे सबक पढ़ाईंदा आहिनि। तस्बीहूं पढ़ाई अमल कराए आख़िर में जॾहिं दुआ घुरो त पोइ हीअं चओ त या अल्लाह पंहिंजे इस्म आज़म जे मुहाबी ॿिन्ही जहाननि जी भलाई नसीब फरमाए ऐं ॿिन्ही जहाननि जे बुराइनि ऐं तकलीफ़ुनि खां बचाए ऐं ॿिन्ही जहाननि में रब तो असांखां राज़ी थी। मरण महिल असांखे कलमे जो मौत नसीब फरमाए। हमेशा दुआ इहा घुरंदा। अबू जहल जी पछाड़ी चङी न थी, सॼी ज़िंदगी मके में रहे, पछाड़ी चङी न थी। उतबे ऐं शेबे वारनि जी पछाड़ी चङी न थी। रंग जो कारड़ो आ, वार घुंडीदार हन, चप वॾा हन, कौम जो हबशिया। न पैसो न कौम न हुस्न, पछाड़ी अहिड़ी चङी थिए जो अॼु मुराद घोटे में भी को हजरत बिलाल जो नालो तो वठे न त पोइ पोयां थो चएसि रज़ी अल्लाह ताला अन्हो, माना बिलाल खां अल्लाह राज़ी, अल्लाह बिलाल खां राज़ी। बिलाल अल्लाह खां राज़ी। घुमे मक्के जे गलन में पियो, लेकिन जे जुती जो आवाज़ अल्लाह पाक
मिठे मोहम्मद के जन्नत में पियो पुतराए। मता समझो घोटकी वारो मुराद घोटे वारो। असा मोलन के तंदो न ॾींदासीं त मौलवियुनि जा मदरसा बंदि थींदा। असा जल्दे में हिकिड़ी देग न ॾींदासीं त मोलन जो जलसो ही न थींदो। असा साईं पैसा न ॾींदासीं त न मौलवी वाइसो करण ही न ईंदा। या सभु तव्हांजी भुल या भुल अथव कढी छॾियो। थोरो सन्हड़ो करे आहे मिस्त्री अथई कोन। मिस्त्री तूं आहे भाउ सदु थोरो तवजो। या भुल अथव पैसो असां न ॾींदासीं त न हलंदो ग़लत। अल्लाह के पंहिंजो दीन एॾो प्यारो आहे एॾो प्यारो आहे। वॾेरनि जा ॿार क़ुर न पढ़ंदा त ग़रीबनि जा ॿार क़ुर जा हाफ़िज़। हे जेके छोकिरा हाफ़िज़ थिया ये वॾेरनि जा पुट न या ग़रीबनि जा ॻाल्हायो न था। वॾेरा बि न पढ़नि ग़रीब बि न पढ़नि अमीर भी न पढ़न मर्द भी न पढ़न। मुराद घोटे वारो अल्लाह के पांजो कुरान एडो प्यारो आ जो माइन के भी कुरान याद कराए पांजे कुरान की हिफाजत करे। मायूं भी न पढ़न सज्जा भी न पढ़न। कुरान एडो रब के प्यारो आ जो अल्लाह अखिन जे नाबीनन के भी कुरान याद कराए पांजे कुरान की हिफाजत करे। कमजोरन का अल्लाह कम वठी ॾेखारियो आहे। कमजोर काबतुल्लाह के ठाहिण जे लाइ अबरा बादशाह यमन खां हलियो हुयो। मां काबे के ठाहे थो अचां। जॾहिं जो मके पाक में आयो मके जे ॿाहिरां उठन जो धन पियो चरे। पुछई कंहिंजा उठन? चई साईं काबे जे मालिक जा। उन ज़माने में काबतुल्लाह जो मुतवल्ली काबतुल्लाह जे खिदमत करण वारो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाढो साईं ख्वाजा अब्दुल मुतल्लब हुयो। चई बाबा जल्दी कयो ओटन के ज़ब्त कयो। हेॾा मुंहिंजे साईं जे ॾाॾे खे पतो पियो काबरा तुंहिंजा उठ ज़ब्त कया गने। ख़ुदा जी ज़ात जो कसम अचे पियो ओटन के छॾाइण जे लाइ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाॾो ख्वाजा अब्दुल मुतल्लब बिगड़ो जवान हसीन जवान बहादुर जवान अचे पियो ओटन के छॾाइण जे लाइ। हीअं जो अचे पियो उन जे चेहरे में चौ त मोहम्मद मुस्तफा जो नूर चमके पियो। अरे अबरा मुझा उठ सब तो छो क्या थे? पुछे बाबा हे केरा मानो जसाइयो काबे जो मालिक आ। अबरे चयो मां तो जने मां तुझे काबे के ठाहिण तो अचां। तू वरी उठ चढ़ाइण आयो आहे? तू उठ चढ़ाइण आयो आहे? त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾे चयसि बाबा ॻाल्हि ॿुध काबो मुंहिंजो आहे काबो मुंहिंजो न आहे। उठ मुंहिंजान काबो ॼाणी वञी काबे जो मालिक ॼाणे मुंहिंजा उठ छॾ। चई तूं न ईंदे साम्हूं? चई न बाबा 60,000 हाथियुनि जो लश्कर वठी आयो आहियां मां तुंहिंजो मुक़ाबिलो कान कंदुसि। ठीकु आहे उठ छॾे। ख्वाजा अब्दुल मुतल्लब चयुसि अबरा ॻाल्हि ॿुध तूं पाण खे वॾो वॾे मां वॾो बहादुर समझी ताक़त वारो आयो आहे काबे खे ठाहिण जे लाइ। पर ॻाल्हि ॿुध जंहिंजो काबो उन जे मालिक जो भी ऐलान इहो इन्नल कुव्वत लिल्लाहि जमीआ। रब तो फरमाए जेका भी ताकत आ मां अल्लाह वटा। सुपर पावर केरा ॾाढा लॻा आयो अल्लाह। इन्नल कुव्वत लिल्लाहि जमीआ।
ठीक आ उठ मुझा छॾ उठ छॾे हाथीअ ते चढ़ी अबरा बादशाह मुंह कयो काॾे काबे ॾे अल्लाह जी आदत मुबारक आहे जो पंहिंजे दीन जो कम कमज़ोरनि खां वठी दुनिया वारनि खे ॾेखारियो आहे त मां वटि हरूभर ताक़त वारनि जी ज़रूरत न आहे पंहिंजे दीन जो कम अल्लाह अबाबीलनि खां वरितो अबाबील पखी झिरकीअ जे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां अॻु में 1 साल जो वाक़ियो आहे अल्लाह फरमायो मुंहिंजा दिल पर नबी न ॾिठई फील वारनि सां रब केॾो हशर कयो मुंहिंजो काबू ड्राइण जे लाइ आयो हो अबरह हाथियुनि जो लश्कर वठी करे ख़ुदा जी ज़ात जो कसम आओ मुसलमानो कलमे वारो अचे पियो रब फरमायो असां हुन जे मुक़ाबले में का ताक़त वारी शइ न ॾींसीं रब तो फरमाए अलम तरो कैफ फअल रब्बुक बिअस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तضलील व अरसल अलैहिम तयरन अबाबील तरमीहिम बिहिजारह मिन सिज्जील फजअलहुम कअस्फिन मअकूल जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो अबाबील जी जमात खे रब घुरायो नंढड़ो पखी आ झिरकीअ जेतिरो अल्लाह फरमायो असां हुन पखीअ खे टे टे पथरियूं ॾिनियूंसीं अबा घणियूं ॻाल्हाए हिक हुन चंबे में हिक हुन चंबे में हिक चुंब में अल्लाह फरमायो वञी कर हाथीअ जे लश्कर जे मथां बीह करे पंहिंजा चंबा खोलियो पंहिंजी चुंब खोलियो अल्लाह अल्लाह रब तो फरमाए पंहिंजे चंबनि ऐं चुंबनि खे खोलण तव्हांजो कमु त इन्हनि खे का अस्फि माकूल करण मां अल्लाह जो कमु आहे ये जो पथरी जो निकती एॾी तेज आई ये जो टोपले में लगी तो टोपले के सोरा पेट के चीरींदी हाथी मां सोरा को कड़ी जमीन जे अंदर हली वही ओलड़ गाह बणजी विया अज भी वनी वञो मक्के में काबतुल्लाह जी ज़ियारत कयो अल्लाह काबे के बरकत वारो कयो काबे के बरकत वारो अज भी काबे जे इमाम जे पोयां एक नमाज पढ़ी अचो त रब लख नमाज जो सवाब अता कर हाय ना मोहम्मद कासिम बेचारो कमजोर न मौलवी न मुफ्ती न कारी न हाफिज दुनिया वारन के रब ॾेखारे थो ओ मौलवी ओ मुफ्ती ओ वडेरो मता समझो त असां को सवा दीन जो कम न थींदो पैसे को सवा दीन जो कम न थींदो खुदा जी ज़ात जो कसम बेचारो मिस्कीन गरीब हेॾो मदरसो दो हलाए बनात एतरा कुरान जा हाफिज यो इन जो इखलास आ जो इन जे इखलास जे करे सुबह अग्नि जो जलसो हलियो आ आखिरी टाइम आ तभी खल्क साईं जेको सो सजो मजमो भरियो पयो आ यो इन जो इखलास आ रब तो फरमाए मां अल्लाह कहीं पैसे वारे जो मोहताज ना आया कहीं इल्म वारे जो मोहताज ना आया मां रब कादर हां पंहिंजे दीन जो कम वटा त कमजोरन खां वठी दो कमजोर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके पाक में रब जे तौहीद जो ऐलान कयो मके जे मुशरिकन के पेट में सूर पयो
खुदा जी सा जो कसम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दुश्मन बणजी वया तवजो कजो हुजूर के मारण जे लाइ अबू जहल मानू मोकिलिया त रात जो हमलो कयोसि आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा निंड पिया रब फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वञ मुझे मोहम्मद करीम के वञी चो सुण पंहिंजे बिस्तरे ते अलीअ के सुमार अबू बकर सिद्दीक जे दरवाजे ते वञी कर मके खे अलविदाई कर आए इन काफरन मकर कयो व इज़ यमकुरु बिकल्लज़ीन कफरू लियुस्बितूका औ यक़तुलूका औ युख़रिजूका व यमकुरून व यमकुरुल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन। दादा त चवन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन निंड पिया रब फरमायो जिब्रील वन मुझे मोहम्मद के चो त पंहिंजे बिस्तरे ते अलीअ के सुम्हार अबू बकर सिद्दीक जे दरवाजे ते वञी मके खे अलविदाई कर सही मां की वञा एड़ा बीठा अल्लाह फरमाए वयम कुरू न वयम कुरुल्लाह उन्हनि मकर कयो तो जे रब फैसलो करे छॾियो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे बिस्तरे ते मुर्शिद अलीअ खे सुम्हारे करे अल्लाह अलीअ जे लाइ चयो मदीने जे मीरा आमिना जे लाल इमामुल अंबिया सदको वञासि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे बिस्तरे ते अलीअ खे सुम्हारे अबू बकर सिद्दीक जे दरवाजे ते मोहम्मद मुस्तफा पहुची वियो हीअं जो दरवाजो खड़कायई जी जी कंदो हज़रत अबू बकर सिद्दीक निकरी आयो हो आका फरमायो अबू बकर जी क्या है मुझा दिल पर जागे पयो आओ साईं निंड नहीं दी थई साईं दिया छो तो जागे चई साईं तवा चयो हो तड़े न करे काफर सा का मको छड़ाईंदो उन रात का वठी करे अज रात ताईं मां रात जो निंड न कंदो आहियां मता मोहम्मद मुस्तफा जो न्यापो अची वञे ऐं मां निंड पियो हुजां आका से फरमायो उहा रात अची वई आहे चई साईं मां त ॿारो तयार आहियां मुराद खोटे वारो खुदा जी ज़ात जो कसम दुनिया जे अंदर तव्हांखे आशिक वॾा मिलिया हूंदा पर अबू बकर सिद्दीक साईं जहिड़ो आशिक मिलण महाल आहे। ॾाढा त चओ सुभान अल्लाह एॾो आशिक एॾो वॾो आशिक हो चइसे मां तयार आहियां कुल्हनि ते खणी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अच तो हलो अॻिते हलिया मदीने जे मीरा आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमाया अबू बकर जी क्या मुंहिंजा दिल भर सवारी हुजे या ॾाढो भलो थी पए चइसई सवारी आहे काथे आहे हेठि वेही रहियो हज़रत अबू बकर सिद्दीक जो सही अबू बकर सिद्दीक जा कुला तो मोहम्मद जी सवारी आहे थोरो ॾाढे त चओ यार तव्हां बि थकिजी पिया हो मुंहिंजो बि ॾोह न आहे मां बि 12 बजे आयो आहियां वियारे वियारे साईं कासिम चए मां चयो अलाह हयाती ॾेई अलाह हयाती ॾे आमीन चओ वठ तो कम हिन को रब हिन जो इखलास आहे बुजुर्ग जो तारीफ़ न थो कयां इन जो इखलास आहे जो हिन टई मथे जमायत वेठी आहे चङनि भलनि में सिंध बलोचिस्तान में मां हलां थो रात जो वियारे वारे मांखे आख़िर में 3 बजे जा हा तू आख़िर में तू सदर हाणे सदर जा कमल आहे कुल्हनि ते खयई हज़रत अबू बकर सिद्दीक मथे खणी 5000 फुट जी बुलंदी अल्लाहु अकबर वनी करे उजलाते आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चई मुझा साईं अवां बियो
आवाज जो अंदर मां इंतजाम करे अचा तवजो कर अंदर वयो सजे गार जी सफाई करे सोराख बंद करे सभिनी के कपड़े जो टुकड़ियों फाड़ींदो पत्र दींदो दींदो सब सोराख बंद कयई एकड़ो सोराख रहिजी वयो जेके कुड़ी ॾेई चवे तो मुंहिंजा साईं अचो अवांजो बिस्तरो तैयार आका साईं आया सैयदना अबू बकर सिद्दीक जे गोद में सुम्ही पियो अल्लाह अल्लाह हज़रत अबू बकर सिद्दीक जे गोद में आका साईं निंड पियो अबू बकर सिद्दीक आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे जी बुज़ारत करे अखियुनि जी चपड़न जी चेहरे जी उलमा फरमाइंदा आहिनि हज़रत अबू बकर सिद्दीक जे गोद में मुझे मिठे मोहम्मद करीम जो चेहरो इए पयो हो जिया रल ते खुलियल कुरान पाक पयो हुजे ॾाढा त चओ न सुभान अल्लाह वेठो वो ॾिसे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो हज़रत अबू बकर सिद्दीक जो अखियूं अन-नज़र इला वजह रसूलिल्लाह अखियूं मुंहिंजो हुजन चेहरो तुंहिंजे हुजे इनफाक माली अला रसूलिल्लाह सही माल मुंहिंजो हुजे घोरियां तुंहिंजे मथां साईं अयकून बिनती तहत रसूलिल्लाह साईं न्याणी मुंहिंजी हुजे मोहम्मद रानी तुंहिंजी हुजे तूं मुंहिंजो न्याणो सॾाए त मां अबू बकर तुंहिंजो सहुरो सॾायां तवजो आहे हे क़ुरान इन क़ुरान जे करे हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु के मार मिली हे क़ुरान जा हाफ़िज़ ईअं न ठहंदा अथव जो मुराद गोठे जे गोठ मां हर साल 5 5 4 4 6 6 क़ुरान जा हाफ़िज़ पिया फारिग़ थियनि हिते पिया माण्हू ठहनि काथे मको मदीनो काथे तव्हांजो ॻोठ हे क़ुरान रत जा दरिया पार करे आयो त वो घोटा साहब खुदा जी ज़ाह जो कसम हिन क़ुरान जे करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पत्थर लग आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जुती मुबारक हेरे तवज्जो कर खून सां भरजी वई इन क़ुरान जे करे रब फरमाइस मुंहिंजा दिलबर मको छॾजाए हाय मुंहिंजा दिलबर बैतुल्लाह चरणो पई छॾजाए तकलीफ़ मिलई बर्दाश्त कजाए ओ मुंहिंजा सोना हे आबे ज़मज़म चरणो पई छॾजाए मको चरणो पई छॾजाए तकलीफ़ूं अचनी बर्दाश्त कजाए पर मुझे कुरान के न छड़ जाए फस्तमसिक बिल्लज़ी ऊहिया इलैक इन्नका अला सिरातिम मुस्तकीम जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने ॾाढा त चओ न मोहब्बत सां त चओ न कुरान न छॾिजाए सब कुछ छॾ जाए फस्तमसिक बिल्लज़ी ये बेटा न इस्तिमसाक जो सीखो फस्तमसिक बिल्लज़ी ऊहिया इलैक ओ मुंहिंजा दिलबर सब कुछ छॾ जाए पर जो मुंहिंजो कुरान न छॾ जाए ॾाढा था चओ सुभान अल्लाह न ॾियो पैसा ज़रूरत न आहे न ॾियो न ॾियो असां कुरान जा मदरसा दीन जा इदारा न छॾींदासीं कुरान रत जा दरिया पार करे आयो आहे करबला जे जवान इमाम आली मकाम इमाम हुसैन केड़ो हुसैन मौला अली जो बचड़ो हुसैन केड़ो अली मदीने जे मीर जो बिरादर अली हसन हुसैन जो बाबू अली फातिमा जो घोट अली कुरान जो हाफिज अली हाजी अली गाजी अली निमाजी अली रोजा रखण वारो अली दाढ़ी वारो अली 24 कलाक मस्जिद में जिंदगी गुजारण वारो मुझो मुर्शिद अली सुभान अल्लाह
अली मस्जिद के बुहारी पान ॾींदो तव्हां घोटा ॾींदा घोटनि जहिड़ा किरोड़ गॾु कया मां मौला अलीअ जे जुती मुबारक जेका दस लॻे उन जे मथां घोरे छॾियां अली अलीया नबी फरमाया अली तू मुंहिंजो दुनिया में भी भाव आ त आखिरत में भी मुंहिंजो भाव कहिड़ो अली मन कुंत मौला फहाज़ा अली मौला मदीने जे मीर पर जंहिंजो अली मौला तंहिंजो मां मोहम्मद मौला दादा चओ त सुभान अल्लाह त माना ॿुधाए नबी औला नबी मोमिननि खे पंहिंजे सान खां वधीक हे ॿ मौली मां त सुञाणो ॿ मौली ॾेठा पुछो माना औला वेझो औला जी माना प्यारो औला जी माना अजीज वेझो औला जी माना दोस्त भी आ औला जी माना सरदार भी आ मौला जी माना सरदार भी आ मदीने जे मीर फरमायो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पान फरमायो जंहिंजो अली सां प्यार आ मां मोहम्मद जो उन सां प्यार आ चओ न सुभान अल्लाह ये हैदरी खणी आयो तो 200 हाणे मां त सजल ते वाइसो कंदुमि सुभान अल्लाह त चओ ॾाढा मोहब्बत सां त चओ अल्लाह ए मस्जिद की बुहारी पाण ॾींदो अली मस्जिद के बुहारी बोले चे मदीने जे मीर फरमाए मस्जिद जन्नत जे मस्जिद के बुहारी ॾिनी ॼण जन्नत के ॾिनी अली तोखे मस्जिद में मज़ो ईंदो या जन्नत में मुराद घोटे वारो मोहम्मद कासिम जे दावत अचण वारो मुझे मुर्शिद फरमायो मां जन्नत में वियो आहियां इन खां वधीक मांखे हीअ ॻाल्हि पसंदि आहे त मां मस्जिद में वियो छाजे लाइ जे जन्नत वेंदुमि अलीअ जो नफ्स ख़ुशि थींदो मस्जिद वेंदुमि अलीअ जो अल्लाह ख़ुशि थींदो चओ अली अलिया अहिड़ो को आहे जेको नारो हणे चमन चमन गली गली हाय ॾाढा 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 कोई ॾाढा ॾाढा ना बाबा ॾाढा ॾाढा अली असांजो साईं आहे मुर्शिद रहबर जेको अलीअ खे न मञे उन ते लख लानत चई दे न सुभान अल्लाह चई दे न सुभान अल्लाह चो अलीअ जे दुश्मन ते जेको असां ॿुध 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 असां देवबंदी जो अक़ीदो आहे जेको मौला हसन ऐं मौला हुसैन जो दुश्मन आहे जेको मौला हसन ऐं हुसैन सां प्यार नथो करे जेको मौला हसन हुसैन मौला अलीअ जे शान में गुस्ताखी थो करे वो लानती आहे जहन्नमी आहे अहिड़े नमूने सां जेको अबू बकर उमर उस्मान सां प्यार नथो करे ऐं उन्हनि खे नऊज़ बिल्लाह घटि वधि थो ॻाल्हाए उहो बि लानती आहे जहन्नमी आहे असांजे लाइ हिकु हिकु सहाबा ॿी हिकु अहल बैत सहाबा बि असांजो सहाबा सां बि प्यार आहे अहल बैत इमामनि सां बि प्यार हा तवज्जो कर हज़रत अली आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी न्याणी सॾे ॾिनसि सॾे ॾिनऊं जंहिंजे निकाह जा शाहिद अबू बकर उमर खुदा जी ज़ाह जो कसम मुझे मौला अलीअ जो निकाह सैयदा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां थियो साल खां बाद में हज़रत अलीअ खे पुटड़ो ॼाओ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाया अलीअ जे घर में अवां जे ॻोठ में को बच्चो ॼमे हितां जो मौली साहब कन में आज़ान चवे तकबीर चवे हज़रत अलीअ जे घर में बच्चा ॼावा सदको वञास मिठो मोहम्मद मुस्तफा मुझे मौला अलीअ जे घर में पाण आयो हो अली बा बच्चो जाओ थई मुबारक थई साईं मुझा बच्चा भी तवांजो मां भी तवांजो अली हेॾे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन बचड़े जे वात में पंहिंजी लोहा मुबारक विधी कारक चबाड़े तारूअ ते रखियो कन में आज़ान ऐं तकबीर अली नालो छा रखियो अथसी
जैसे मुझो नालो त हरब ना ना हजरत अली के अली तो चवे से मुझो जंग सा प्यार दुनिया में टे शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि अल ख़िदमतु लिज़ईफ़ वस्सौम लिसैफ़ वज़र्ब बिसैफ़ हिक ॻाल्हि इहा वणंदी आहे अलीअ जे दर ते महिमान अचे अली उनजी ख़िदमत करे ॿिए नंबर में गर्मी जा ॾियारा हुजनि मां अलीअ खे वात ते रोज़ो हुजे टे नंबर में हथ में तलवार हुजे अली अल्लाह जे रस्ते में जिहाद करे और यहाँ तो गल है अली मुजाहिदो अली 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 नमाजी हो हाँ जो नमाज न पढ़े वो हैदरिया अली रोजन रखने वारो हो बाकी रोजन मैंने बाकी अल्हम्दुलिल्लाह 8 महीना रोजन में आए जागू ही न था ना एक देर रात जो नमाज नंडरा रात जो हुनन के दी है जो भी नंडरा बाकी 3 महीना थे सुभान अल्लाह जमातुल सानी रजब शाबान जमातुल अव्वल हले तो बुधाया से ना हाफिज के त महीने जी पगार भी पूरी करी दस माके अजीब के कारी साहब वाक्य बुधायो मोहम्मद कासिम हाने मुजी मोहम्मद कासिम सा दिल थी वे अल्लाह ए मस्जिद में बैठो ऐवान मां के चई सही मोहम्मद कासिम ये न समझी मां जो पढ़ंदो हुम ओ मां उस्तादन जी खिदमत कंदुम अकेलो नालो भी मुखे कारी साहब न तो जो उन मुजी ॾाढी खिदमत कई पो मांखे ये जो वही में त साईं मोहम्मद कासिम बुजुर्ग माण्हू आहे वेचारो सूफ़ी आहे मां जो ये वही मूंखे ख़बर न त कोई ॾिसां त सुतो पियो पर रोए अलाए छो थो रोए पोइ वरी 2-3 ॾींहंनि खां बाद में हिकिड़ो जुमो आयो ॿियो जुमो पान ॻाल्हि कई त यार उस्तादनि जी पघार जा पैसा कोन हा पघार जा पैसा कोन हा ये करे अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी आया त कई को घुरा ईअं रोआं पियो त मौली साहब आयो मौली साहब इहो चवंदो त जेको माज़ूर माण्हू हो सही मौलाना साईं सुल्तान महमूद रहमतुल्लाह मूंखे अची ईअं ख्वाब ॾिसां थो त आयो आहे हथ में लठ अथसि ईअं पाए खे लठ हणी थी उथ मोहम्मद कासिम फिलाना फिलाना ॿाहिरि बीठा अथई पैसा कयूं उस्तादनि जी पघार जा वञी वठी अचे तभी हो रहा चलो सुभान अल्लाह अरे न कयो मदद तहांजी मर्जी आ पर खुदा जो कसम आहे इहो दीन जो इदारो इहो मदरसो इहो अल्लाह जे तवक्कल ते हले थो तव्हां त चवंदा हूंदव सालानो सालानो ए चंदो था कराइनि मां चयोमांसि जो मूंखे न चयो अथई चंदे लाइ मां पाण जो तव्हांखे 2-3 साल खां पोइ आयो हुउमि न त कसर वॾी कढावां वरी बि चवां थो मां तव्हांखे अर्ज़ु थो कयां अल्लाह जो नालो अथव इन मदरसे जी जंहिंमें सुल्तान महमूद साहब रहमतुल्लाह अलैह अखियुनि खां माज़ूर हो जो पंहिंजो मदरसो हिते क़ाइमु करे वियो उनखे पाणी ॾियण जे लाइ मोहम्मद कासिम छा थिएसि न आलिम न कारी साहब वीचारो अल्लाह हयाती ॾेसि कमु हलाए थो बनात जो मतो मदरसो न्याणियूं थियूं पढ़नि मुराद घोटे वारो ही अल्लाह जी नेमत अथव खुदा जो कसम जो क़द्र कयो मक्के वारनि खे मोहम्मद मुस्तफ़ा जी सूरत में अल्लाह नेमत ॾिनी ही मोहम्मद मक्के वारनि क़द्र न कयो अल्लाह मक्के वारनि खां मोहम्मद खसे मदीने वारनि खे ॾिनो जो अॼु ॾींहं ताईं क़यामत जे सिजबड़ ते जॾहिं मोहम्मद उथंदो त मदीने मां उथंदो ही इदारो अथव क़यामत जे ॾियारे इहे जेके बचड़ा पढ़ी था वञनि के हितां जा के काथों ॿाहिरि जा तव्हांखे सुञाणींदा अल्लाह इज़्ज़त ॾींदुनि खणी वञो 10 माण्हू हेॾा आलिम चवंदा 10 माण्हू मुंहिंजो वजदान छा चवंदो आहे रब थो फरमाए तूं मुंहिंजी मर्ज़ी ते हली आ क़यामत जे ॾियारे जन्नत में मां तुंहिंजी मर्ज़ी ते हलंदुसि वलकुम फीहा मा तस्तही अंफुसुकुम जिए चवंदे इएं कंदुसि तूं मुंहिंजी मर्ज़ी ते अचु क़यामत जे ॾियोरे मां रब तुंहिंजी मर्ज़ी ते हलंदुमि जिए चवंदे इएं कंदुमि अल्लाह जो क़यामत जे ॾियारे जे हिसाब छा खपई
10 माण्हू त असांजो ऑर्डर हो तो खई वञा हाणे तोखे छा खपे ऐं हिन तव्हांजे मदरसे मां जो इहो जंहिं बच्चे जी तव्हां ख़िदमत कई आहे जो पटका ॿधा इहो जो चवे क़यामत जे ॾियारे अलाह मूंखे 10 न खपनि मूंखे 1000 माण्हू ॾे इन्नक ला युखलिफुल अल्लाह पंहिंजे वाइदे जे ख़िलाफ़ी वलकुम फिया मा तस्तही मां मुफ्ती न आहियां मुंहिंजो वजदान ईअं ॻाल्हाए थो अंदरों मुफ्ती न आहियां रब पंहिंजे वाइदे जे ख़िलाफ़ न हलंदो ऐं हिते चई त तूं मुंहिंजी मर्ज़ी ते हल वलकुम फिहा मा तस्तही मां तुंहिंजी मर्ज़ी ते हलंदुसि ऐं क़यामत जे ॾियारे असांजी मर्ज़ी आहे तव्हां 10 वठी वञो साईं न तो पाण चयो हो त मूंखे राज़ी करे अचो त मां तव्हांजी मर्ज़ी ते हलंदुमि पर फरमायो चओ न पोइ चवंदो साईं 10 न मूंखे 1000 सुभान अल्लाह हे घोटनि जे ॻोठ जो हिकिड़ो हाफ़िज़ 1000 छोरो वरितियूं वञे हाफ़िज़ कयो न ख़िदमत पाण न पढ़ी सघिया हो काॾे कनो माल छोरा पोइ ख़त्म ई न ॾियारींदा अलाह सां इहो ई अथई बैंक बैलेंस तव ही कुरान रत जा दरिया पार करे आयो आहे पंहिंजी औलाद जा 3 हक़ तव 3 जमे त नालो भलो रखो ॻाल्हाइण जहिड़ो थिए त अलाह जो नालो सेखारियो ऐं वॾड़ो थिए त शादी करायो इहो औलाद जो हक़ तव हक़ अलीअ जे घर में जॾहिं बच्चा ॼावा न त मोहम्मद मुस्तफ़ा जो नालो छा रखंदो थी साईं हरब पान फरमाइन साईं जी आका सलाह फरमाए मां हिन जो नालो चूंडियो आहे साईं छा चूंडियो तो पान फरमाए मां हिन जो नालो चूंडियो आहे हसन वरी साल खां पोइ ॿियो ॼाओ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया हिक कन में आज़ान ॿिए में तकबीर वात मुबारक में लोहा मुबारक मथे देखार का चबाड़े करे सदको वञास मुझे साईं उन जे तारूअ ते रखी अली जीव क्या है मुझा साईं छा नालो रखियो तसी जई साईं हरब पाण फरमायूं न हरब न हुन जो नालो हसन त हिन जो नालो हुसैन हसन हुसैन तरबियत मदीने जे मीर कई जंहिंजी अम्मा फातिमा त बच्चा हसन हुसैन थींदा त ॿियो केरु थींदा औलाद जो पहिरियों हक़ अथव ॼमेव न 7 ॾींहं गुज़रनि न छोरे जो तोहर कराए काए नी साईं ऐं वार कुड़ाए उहे तोरियो चांदीअ में वार पूरियो चांदी सदको कयो सदके जो मरकज़ आहे चांदी छोरे जे चांदी में तोरियो वार 2 लाख कुर्बानी कर तालिबन खे खाराए हे वाइदो आहे सॼी ज़िंदगी तो जो छोरो बीमार थिए त चइजाए न सदको कयूं कोन 20,000 बकरा 40,000 तुंहिंजो 50 पुट ॼमई 50,000 ख़र्च कर धीउ ॼमई 25,000 ख़र्च कर ओॾो 2 चेला हेॾे चेलो हे क़ुरान हथ में आहे मां ज़िमेदारी सां थो चवां सदके कुर्बानी करण सां इन ॿार जे मथां अचण वारी मुसीबतूं रब सभु ठारे हेले 25,000 नथा वञो पोइ छोरो सदाई अस्पताल में मायूं डिग डिगा काॾे छोरो बीमार त सदको कर न सदको न कई अॼु वाइदो कयो त बच्चा ॼमंदा त सदके कुर्बानी कंदासीं नथा ॻाल्हायो हा भाई मां ग़रीब आहियां होॾो मदरसे लाइ चंदो घुरे ग़रीब आहे ऐं छोरे जी शादी थींदी त 10 ॾींहं अॻ में ई को साउंड हलंदी चङनि भलनि में दुन ते ॾाढियूं डुबडबा वाह मुसलमान ॾींहं जी पिछाड़ी थई जलसे जी भी पिछाड़ी थई अल्लाह ख़ैर करे कंहिंजी कहिड़ी ख़बर त अॼु राति बि कंहिंजी आख़िरी हुजे उहो कमु कयो जेको कमु अचेव बैंक बैलेंस मोकिलियो हे तालिब मदीने जे मीर जा मेहमान हन असांजी तालिबन सां मोहब्बत इन जे करे आहे अल्लाह जी ज़ात जो कसम मां पंहिंजे मदरसे में मूंखे बि मदरसो आहे 40 तालिबन मां चंदो न कंदो ख़बर आहे तव्हां चंदे ॾियण वारा मां वाइज़ करे
मदरसो हलाईंदो हुअमि, 2 न्याणियूं 2 तालिबनि खे ॾिनमि, 2 मदरसे जा उस्ताद रखिया अथमि, उन्हनि खे बि मानी खायां, मां बि खावां। पुटु हिकिड़ो आहे, हाफ़िज़ थी वियो आहे, मौलवी थो थिए। चौधारी मदरसे जा सजन न ट्रिकोंडा लगा पिया आहिनि। तवजो कर, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, मां बीमार थी पियुसि न, मूंखे शुगर थी, मांखे फट थी पिया, चयो हे कटाए न त कैंसर थींदई। मां दुरूद शरीफ़ पढ़ियो, अॼु ख़मीस जो ॾींहुं हो, अॼु बि इहो सुबुह जो रोज़ हर ख़मीस ते 25,000 दुरूद सदको वञासि मिठी मोहम्मद जे मथां तालिबनि खां पढ़ाईंदो, महीने में लख। ऐं तालिबनि खे चवंदो आहे मुंहिंजे लाइ दुआ घुरो, अल्लाह जो कसम नंढड़ा नंढड़ा मासूम बच्चा हथ खणी दुआ घुरंदा आहिनि, बीमारियूं मुसीबतूं सभु ख़तमु। ईंदा कयो मदरसे में साईं घणा तालिबन, हिननि जी दुआऊं क़बूल थींदई, अल्लाह जा वली अथई। दुनिया जे अंदरि कोई वली कोन्हे, अॼु कोन्हनि। वली अथई त मदरसनि जा तालिब इहे वली अथई, अल्लाह जा दोस्त अथई, इहे ई वली आहिनि। बसि इन खां वधीक ॿियो वली मुंहिंजे नज़र में कोन्हे। सॼो ॾींहुं क़ुरान जे क़ैद में आहिनि, सॼो ॾींहुं न कमाइण जी ॻणती अथनि न खाइण जी ॻणती अथनि, बसि पढ़नि क़ुरान था। अल्लाह तो फरमाए मन शगलहुल क़ुरान अन ज़िक्री व मसअलती, पाण फरमाए जंहिंखे क़ुरान मशगूल करे छॾियो, न मुंहिंजो ज़िक्र थो करे, न मूंखां सुवाल थो करे, न मूंखां तहज्जुद थो पढ़े, न इशराक थो पढ़े, न अवाबीन न तवाबीन, कुझु बि न, बसि मुंहिंजो क़ुरान खोले पढ़े थो, ॿियो सुवाल नथो करे। वाइदो आहे मुंहिंजो सभ खां पहिरियां मां क़ुरान वारनि खे खाराईंदुमि, सभ खां पहिरियां खाईंदासीं, भलो खाईंदा अथई। इन जी महिमान नबी जी महिमान, नबीअ जे महिमान जी इज़त कयो, ईंदा कयो। साईं मोहम्मद खान छोरनि खे सबड़ियूं आहिनि, 5 साल खां पुछंदो आहियां छोरनि खे सूटर आहिनि न, जोराबा अथनि न, ॿुधाए त तोड़ी 5 सेट सूटरनि जा पिया हूंदा त बि चवंदी छोरा मरी न वञणी, वठी अच। आयो नबीअ जे महिमाननि जे हेॾे कॾहिं इदारे में मुसाफ़िर तालिब रहनि था, अथनि साईं मानी, साईं चाहे सुबुह जो असां बि ॾकऊं था, हिननि जी थींदी आहे न थींदी आहे? साईं सूटर अथनि, सवड़ अथनि राति जो, इन्हनि जा अलाए कहिड़े क़िस्म जा काथों जा तो जा वाक़ुफ़ बि न, पर मदीने जे मीर जा महिमान आहिनि। ख़ुदा जो कसम हिन जी ख़िदमत कंदे मोहम्मद रोज़े में राज़ी थींदी, अल्लाह अर्श ते राज़ी थींदी। अॼु वाइदो कंदो हुनजी ख़िदमत कंदासीं, अॼु वाइदो कंदो मानी पंहिंजी थींदी आहे ॾींदा, हूं हिकु ॾींदो, हाणे 2 घरवारी खे चओ छा चवंदा, अमड़े मायूं वरी अलाह जी बानी, अमड़े मुले जे लाइ लोली त हणो, मुड़ुस लाइ लोलो, मुले जे लाइ लोली, लोली लोली खाईंदो, ऐं मुड़ुस लाइ लोली हणो, मुल जे लाइ वॾा लोला हणो, वॾियूं मानियूं पचाए त पढ़ी क़ुरान पढ़नि ऐं तुंहिंजे लाइ दुआ घुरनि त रब अचण वारो अज़ाब टारे छॾे, क़यामत जे ॾियारे मोहम्मद मुस्तफ़ा जे झंडे हेठां रब न हाज़िरी नसीब कराई। ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी। अल्लाह साईं जे मदरसे खे ता क़यामत आबाद फरमाए, तव्हांखे जसा जो तव्हां मथां वेही